अस्सलाम वालेकुम सामाइन कहिड़ा हाल अहवाल आहिनि। उमेद त ख़ुशि हूंदा, शाद हूंदा ऐं आबाद हूंदा। अकबर बादशाह ऐं बीरबल जो किसो साण करे मां जे ख़िदमत में हाज़िर आहियां। GM कांदड़ो। सामाइन जेकॾहिं अव्हांखे अकबर बादशाह ऐं बीरबल जो मुंहिंजो ॿुधायल किसो सुठो लॻे त मुंहिंजे वेब चैनल KIT न्यूज़ खे सब्सक्राइब कंदा, फॉलो कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। उनवान आहे गॾहो ऐं तमाकू। बीरबल खे हिकु ख़राब आदत हुई। हू वक़्त बेवक़्तु तमाक जा पन चॿाड़ींदो हो। बादशाह खे तमाक जी ख़ुशबू कान वणंदी हुई, पर हू बीरबल खे न चवंदो हो। हिकु भेरे बादशाह ऐं बीरबल बाग़ जो सैर करे रहिया हुआ जो बादशाह ॾिठो त भरिसां ई पोखियल तमाक जे ॿूटनि खे हिकु गॾहो सूंघी अॻिते वधी वियो। बादशाह गॾह ॾांहुं ॾिसंदे बीरबल खे टोक हईं त ॾिस बीरबल, गॾहो बि तमाक खे चॿाइणु पसंदि नथो करे। बीरबल बादशाह जी टोक खे सही वियो ऐं वरी मोट में बादशाह ते टोक कंदे पाण तमाक जो पनु चॿाड़ींदे चयाईं, हा बेशक साईं, गॾह ई तमाक खे न आहिनि पसंदि कंदा,